हिकिड़ा महात्मा मस्तराम, उनजो नालो ई मस्तराम। संत चरितांक में कथा अथव, भक्त चरितांक में त ॾाढो प्रेमी मस्त मौजी संत। चओ जय श्री कृष्ण। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे त हिकिड़े नगर में गुजरंदे गुजरंदे हिकिड़े परिवार में उन्हनि खे कंहिं भोजन में कढ़ी खाराई। कढ़ी दिल ते चढ़ी वई। कढ़ी भी एडी बढ़िया ठहियल हुई, अॼुकल्ह वांगुरु न इमलियूं विझ उन में खट्टो करे ईअं उनखे ईअं चटणी ठाहे छॾ वीचारी कढ़ीअ जी। न आलू भी पियल, गोभी भी पियल, बढ़िया सब्जियूं ठहियल उन में, बेसण पियल, ॾाढी स्वादिष्ट लॻी। हाणे संत त फ़क़ीर हा, सन्यासी हा। थोड़ो थोड़ो भूमि दान ॾियो माताऊं भेनरूं, यानी थोड़ो अॻिते सुरकी अचो, पोइ हिसाब किताब वैकुंठ में भगवान बंसीअ वारे सां करे छॾिजो कि सिंधी एकता दिवस में असां अॻिते भूमि दान कईसीं, उन जा 1-2 एकड़ ॾेई छॾियो असांखे, हिसाब थींदो मथे। अजायो न वेंदो। हा, आराम सां आराम सां। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। महात्मा खे कड़ी चढ़ी वई अहिड़ी कि छा चइजे, हाणे जाॾे वञनि त उनखे कड़ी यादि अचे। हाँ, संत चवन कमाला सोन छॾियोसीं, हीरा मोती छॾियासीं, कपड़ा छॾियासीं, घर छॾियोसीं, सब सुख छॾियासीं, ये ॾाइण कड़ी पोयों पइजी वई। जेॾी महिल ॾिस त यादि थी अचे, कीअं कजे, वरी कड़ी यादि अचे, फुल्को भाॼी अचे त कड़ी यादि अचे। महात्मा खे आयो गुस्सो, चई हल बेटा तोखे कड़ी तो खाराए। कंहिंखे था चवनि? पंहिंजे मन खे। वापसि वठी आया। उन घर में पहुता अची करे घर धणी निकितो, चई बाबा जी कृपा कई तो तव्हां ईंदा न आहियो, अॼु कहिड़ी सेवा कयां, ये रख कड़ी। अबुध 8 माण्हुनि जी रखजा। चई बाबा आया त अकेला आयो। चई तूं चिंता न कर, 8 जी कड़ी ठाहे, बाक़ी ॾिसी वठबो। हुन कड़ी ठाही 8 माण्हुनि जी बढ़िया चकाचक। अचीस ॿुध, एक कटोरा वटोरा चमचा न खणी अचां, सिपरी हेॾे खणी आ सिधो। चओ हरे राम। आऊं बढ़िया हीअं लोटो खणी करे, जीअं न ये गंगा जल पीबो आहे, थोड़ी ठारे करे संत महात्मा कड़ी पीअण लॻा। बिल्कुलु अधु लोटो पीतऊं, 1 लोटो पीतऊं, 2 लोटा पीतऊं, 3 लोटा पीतऊं। पेट जी भी कोई कैपेसिटी आहे, इंडिया गेट थोड़ी आहे कि विझंदा वञो। अगस्त ऋषि तो सागर पिया, समुद्र पिया, 3 आचमन करे। चओ हरे राम। हाणे महात्माउनि जी कड़ी पीती न, साध संग जी जम करे पिया, 1, 2, 3 लोटा पीतऊं, अॻिते न वधे। चई न हाणे तूं मरे पियो कड़ी, कंहिंसां था ॻाल्हाइनि, पंहिंजे मन सां। कड़ी कड़ी पियो चए, अॼु तूं कड़ी पी पुट। वरी 4थों लोटो पीआरियो। हाणे हले ई कोन अंदरि, पीअणी पवंदे। जीअं 5 लोटो विधऊं भरे करे त सिधो उल्टी अची वई। उल्टी किरी उन में वॾे उन बर्तन में, सिपरीअ में। वरी उहा खणी करे पीतऊं, वरी पीतऊं त वरी उल्टी आई, वरी खणी करे पीतऊं, वरी पीतऊं, वरी 3 बार उल्टी कयल पी करे ऐं ठोकर हणी करे चई हाणे तूं जिंदगी में मुंहिंजो पोयों कॾहिं न ईंदी। उन ॾींहं खां पोइ उन्हनि संतनि कॾहिं कड़ी न पीती। कड़ी त छॾियो, कंहिं बि व्यंजन में उन्हनि पंहिंजे मन खे अटकायो। अहिड़ा मनमोजी संत थींदा। चओ हरे राम, हरे कृष्ण। वाह वाह रे मौज।